अस्सलाम वालेकुम नाज़रीन, पाकिस्तान न्यूज़ में खबरों जो सिलसिलो जारी है। खबर शामिल कंदासीं गाड़ी मोरी खां। जी नाज़रीन, यूसी गाड़ी मोरी जे रहवासिन एहतजाजी मुज़ाहिरो कंदे साफ़ इन आॾो दाईंदे चयो त तकरीबन अलाए घणे महरूम थी विया सफ़ाई ताईं थी न ऐं चई ठकिजी पिया यूसी में वेंदा आहियूं, उहे बि इहो ॾिसी चवंदा आहिनि हा बजट कोन्हे का, माण्हू कोन्हनि के कराईंदासीं कोन, पंहिंजी मदद पाण बि कंदा आहियूं, पाण बि गंदगी खणी असां परे उछले वेंदा आहियूं। ये बीमारी पर कोई अहिड़ा आहिनि ॿार जेके ॿार बच्चा असांखे हुकुम आहिनि उहे हिते बि उछले वञनि की कोई अहिड़ो न आहे सहूलियत बि गंदगी एतिरी आहे जेकी भरी पई पाणी सां भरी पई वञे जो का सहूलियत न आहे। चई असां यूसी खे ख़बर बि आहे बट जेकर न हर माण्हू खे वञे छड़ो मां सॼो ॻोठ वियो आहे हुनखे हिकु पंहिंजे रस्तो करे बाबा साईं ॻोठ जी सफ़ाई कराई वञे, गंदगी एॾी आहे हिन गंदगी खे ख़तमु कयो वञे। त कंहिं महिल कहिड़ी था कहानी ॿुधनि, कहिड़ी था ॻाल्हि ॿुधनि कि फलाणे हंधि पाणी बंदि लॻो पियो आहे, फलाणे हंधि हीअ लॻी पई आहे, जेका असांजी ॾियारी गंदगी आहे, मलेरिया बुखार आहे नंढनि ॿारनि खे अलाह पाक वञे कीड़े विस्परे पियो थो करे, कोई विस्परे थी गोॾ त बहितरीन कमु थिए, विस्परे में असांखे गोॾ त ॾहों ॿार थिए ई न सघे। गोॾ रामे जा गाड़ी में ॾिसे हरदा रहमतुल्लाह रामे जो असां ॾाढो ज़ुल्म आहे, गंदगी तव्हां पाण ॾिसो त ॾाढो बेचे लॻा नंढा ॿार मासूम मलेरिया वरिता कनि, अहिड़ी का गोड़ सहूलियत हिनखे गोड़ में हरदा आहे, असां का सहूलियत